अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां इमरान मलिक शामिल कयूं था हिन वक्त जूं ख़बरूं। नाज़रीन, घारो भरिसां बाबरा रोड ते क़ाइम क़दीमी ॻोठ गुलशन मला समूरन अहम बुनियादी सहूलतन खां महरूम हुजण सां गॾोगॾु ॻोठ भरिसां वहंदड़ वाह मथां पुल न हुजण करे फोत थींदड़ प्यारनि जा जनाज़ा बि मक़ामी रहवासी कुल्हनि ते रखी पाणी जागे पास करे ॿी तरफ़ पहुची मड़ कब्रिस्तान में दफ़नाइनि था, पर ॻोठाणनि खे पहुचंदड़ एतिरी तकलीफ़ुनि जो कंहिंखे बि को अहसास न आहे। सिंध ऑनलाइन टीवी ठठो जे ब्यूरो चीफ दरिया खान खुश्क मूजिब मक़ामी ॻोठाणा पारां ॻोठ में फोत थी वियल शख़्स जो लाश पानी मां गुज़ारण बाद दाईंदे चयो त असांजो ॻोठ गुलशन मला क़दीमी हुजण बावजूद सिहत, तालीम, रोड, रस्ते, बिजली, सुई गैस समेत समूरन सहूलतन खां महरूम आहे। पर अफ़सोस जी ॻाल्हि उहा आहे त ॻोठ भरिसां वहंदड़ वाह जे मथां पुल न हुजण करे सियारे तोड़े ऊन्हारे में जनाज़ा कुल्हनि ते रखी पाणी मां गुज़ारणो पए थो। हुन चयो त चूंडियल नुमाइंदा रुगो इलेक्शन वक़्तु ॾिसण में अचनि था, जेके वोट वठी वॾा वाइदा करे वञनि था, पोइ असांजी केर बि सार नथो लहे। ॻोठाणनि वस वारनि खां घुर कई आहे त खेनि समूरिन बुनियादी सहूलतनि समेत वाह मथां पुल जोड़ाए ॾिनी वञे त जीअं पंहिंजे प्यारनि खे कब्रिस्तान ताईं सही सलामत पहुचाए दफ़नाए सघूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।